बख़्तियार तव्हांजो किताबु छो न आयो अञा ताईं? तव्हां एॾी सुठी शाइरी ॿुधाई, एॾो सगारो लिखो था, पोइ किताबु न अचण जो छा सबबु आहे? कॾहिं था आणियो? किताबु आणण जो बेसिकली शौक़ु मूंखे न रहियो आहे, बसि ज़रूरत आहे या? हा, खोड़ सारनि दोस्तनि ऐं जेको आहे सो जेकी ॼाण सुञाण में आहिनि या जेके रीडर्स आहिनि त उन्हनि जे तरफ़ां इहा शइ आई आहे त किताबी सूरत में जेको आहे सो शाइरी हुजणु घुरिजे। सो बसि पोइ हाणे हिन कम ते लॻिजे थो। न इहो किताबु अचणु घुरिजे। नसर बि लिखो था या सिर्फ़ु शाइरी था कयो? नसर में ईअं आहे त तमामु घटि, शाइरी वधीक आहे। नसर में कॾहिं कॾहिं कॉलम्स लिखी वठंदी आहियां, कॾहिं को शॉर्ट स्टोरी लिखी वठंदी आहियां या मोनोलॉग थी वियो, अहिड़े नमूने सां नंढा नंढा, उहो माना उहो मूड अलॻि हूंदो आहे। जेकॾहिं थी वियो त सम्झो त उहो बि लिखी वठंदी आहियां। अच्छा बख़्तियार, तमामु सुठो लॻो तव्हांजी शाइरी ॿुधीसीं, तव्हां सां गुफ़्तगू कईसीं। हाणे वेंदे वेंदे मां चाहियां थो त तव्हां वॉइसिस जी कैसेट जो ज़िक्र कयो त मूंखे यादि अची वियो मंसूर मीराणी साहिब जो मशहूरु कलाम, जंड जुड़े माल उछड़े बाख फुटे थी। सो उहो जेकॾहिं तव्हां वरी झूंगारींदा बि आहियो, जेकॾहिं झूंगारे ॿुधायो त असां पुॼाणी प्रोग्राम जी इन ते कयूं। इहो माना झूंगारणु बग़ैर रियाज़ जे थोरो तव्हां मूंखे ॼण चैलेंज ॾेई छॾियो आहे। न तव्हां मुशाइरनि में पढ़ंदा आहियो पोइ? जी जी, अक्सर फरमाइश जेका मूंखां थींदी आहे उहा इहा ई थींदी आहे त तव्हां झूंगारे जेको आहे सो पढ़ो पंहिंजी शाइरी बि। चंड जुड़े माल छुड़े रात खुटे थी, इझा बाख फुटे थी, इझा बाख फुटे थी। हारी हलिया हर रखणी खेट खेड़ींदा ऐं ऐट जोड़ींदा। हारी हलिया हर रखणी खेट खेड़ींदा ऐं ऐट जोड़ींदा। सोझिरे में सांवेरी का संग कुटे थी, इझा बाख फुटे थी, इझा बाख फुटे थी। जंड जुड़े माल छुड़े रात खुटे थी, इझा बाख फुटे थी। चंग चोरियो पेर सोरियो नींढ सभिनि खे ॾियो सींढ सभिनि खे। चंग चोरियो पेर सोरियो नींढ सभिनि खे ॾियो सींढ सभिनि खे। हर को ॾिसे हथ कड़ी, हर को ॾिसे पेर कड़ी कीअं टुटे थी, इझा बाख फुटे थी, इझा बाख फुटे थी। जंड जुड़े माल छुड़े रात खुटे थी, इझा बाख फुटे थी। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत। बिना साज़नि जे तव्हां एॾो तरन्नुम सां ॿुधायो ऐं उन में जेको आहे मंसूर मीराणीअ जी शाइरीअ जी जेका धुन बि उन्हनि जी तरतीब ॾिनल आहे। अच्छा, धुन बि उन्हनि जी, जेका गिरफ़्त आहे, जेका ॿोली आहे, उहा तमामु शानदार ई। असां वरी हिकु भेरो ॿीहर दिलि जे गहराइनि सां तव्हांजा थोराइता आहियूं। तव्हां आयो, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं। नाज़रीन, तव्हां बख़्तावर मंसूर जी शाइरी ॿुधी, संदसि वीचार ॾिठा, तव्हांखे ज़रूरु महसूसु थियो हूंदो त अॼोकी जेका जदीद सिंधी शाइरी आहे उहा केॾी सगारी थी रही आहे ऐं उन में औरतूं जेके लिखी रहियूं आहिनि उहे केतिरो सगारो थियूं लिखनि। ऐं असां उमेद था कयूं त बख़्तावर मंसूर जी शाइरीअ जो किताबु जल्द शाया थींदो ऐं उहो सिंधी अदब में हिकु अहम इज़ाफ़ो हूंदो।